मेमण ॻोठ वासियुनि सां सफूरा ॻोठ वेझो 6 नंबर चेक पोस्ट वटि रोड हादसो। 45 वरियनि जो हकीम बलोच मौक़े ते फौत थी वियो, जॾहिं त अलाह बचायो बलोच सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते कराची जे निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते संदसि इलाज हलंदड़ आहे। तफ़सील मूजिबि मेमण ॻोठ वासी शहर जे निजी अस्पताल में दाख़िल वेझे अज़ीज़ जी आदत करे मोटरसाइकिल ते मेमण ॻोठ वापसि अची रहिया हुआ त सफूरा ॻोठ वेझो 6 नंबर चेक पोस्ट ते पोयां खां कार टकराइजण सबबि अब्दुल हकीम बलोच ऐं अलाह बचायो बलोच सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन मां हकीम बलोच ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मौक़े ते फौत थी वियो। फौत थी वियल ॿिनि ॿारनि जो पीउ हकीम बलोच गुलनि जो दुकान हलाईंदो हो।